अलमदीना इस्लामिक रिसर्च सेंटर पेश करे थो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ में उलमा किराम जा अहम बयान। सिलसिलो आहे ज़िक्र मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अज़ीज़ दोस्तों ऐं भाइरो, रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते अल्लाह ताला क़ुरान मजीद नाज़िल फ़रमायो। जहिड़े तरीक़े सां क़ुरान करीम मिन व अन बग़ैर कंहिं तब्दीली जे असां ताईं पहुतो आहे, अहिड़े ई तरीक़े सां क़ुरान करीम जो बयानु, उन जी वज़ाहत इहा बि असां ताईं पहुती आहे, जंहिंखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान हदीस पाक चयो वञे थो। क़ुरान मजीद में अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो फ़रमान आहे, व अंज़लना इलैका ज़िक्र लितुबय्यिना लिन्नास। ए पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां तव्हां ते ज़िक्र नाज़िल कयो आहे जीअं तव्हां माण्हुनि जे साम्हूं उन जी वज़ाहत कयो, उनखे खोले सम्झायो। मा नुज़िला इलैहिम, जो उन्हनि ॾांहुं नाज़िल थियो आहे, जेका शइ उन्हनि ते उतरी आहे तव्हां उन जी वज़ाहत कयो। त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो मनसब अल्लाह ताला बयानु कयो त पाण सिर्फ़ु साहिब क़ुरान कोन आहिनि, त अल्लाह ताला अव्हां ते सिर्फ़ु क़ुरान मजीद नाज़िल फ़रमायो आहे, बल्कि रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जा शारिह बि आहिनि। प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जी वज़ाहत बि कई आहे। क़ुरान मजीद जी हिकु आयत लहे थी, अल्लज़ीना आमनू वलम यलबिसू ईमानहुम बिज़ुल्मिन उलाइका लहुमुल अम्न वहुम मुहतदून। त उहे माण्हू जिन ईमान आंदो ऐं पंहिंजे ईमान खे ज़ुल्म सां न मिलायो, त उन्हनि जे लाइ अमुन आहे ऐं उहे ई हिदायत ते आहिनि। सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन, उन्हनि जी ज़ुबान अरबी आहे, पर हू जॾहिं इहा आयत ॿुधनि था त परेशान थियनि था त ज़ुल्म मां हिते छा मुराद आहे, असां मझां केरु आहे जेको ज़ुल्म नथो करे। प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि अचनि था, चवनि था क़ुरान मजीद जी हीअ आयत असांखे सम्झ में न अची रही आहे। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वज़ाहत कंदे ॿुधाइनि था त हिन आयत मझां छा मुराद आहे। फ़रमाईं त हिते ज़ुल्म मां मुराद शिरक आहे। पोइ क़ुरान मजीद जी हिकु ॿी आयत पढ़नि था, इन शिरक लज़ुल्मुन अज़ीम। लुक़मान अलैहिस्सलाम पंहिंजे पुट खे इहा वसियत कई हुई त बेशक जेको शिरक आहे उहो ज़ुल्म अज़ीम आहे, वॾो ज़ुल्म आहे। त सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन, हालांकि उहे अरबी हुया, उन्हनि ते हिन आयत जो फ़हम मुश्किल थी वियो, सम्झ में कोन आयो। प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे ॿुधायो त हिते ज़ुल्म मां मुराद आम ज़ुल्म न आहे, बल्कि शिरक आहे। क़ुरान करीम में अल्लाह रब्बुल इज़्ज़त पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जे मुतालिक़ ज़िक्र कयो त वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा, त मुंहिंजो पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे किताब ऐं हिकमत जी तालीम ॾिए थो। किताब मां मुराद त हिते वाज़िह आहे त हिते किताब मां मुराद क़ुरान करीम आहे, ऐं हिकमत मां मुराद मुफ़स्सिरीन लिखनि था त हिते हिकमत मां मुराद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे। प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान आहे। सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीसुनि खे बि अहिड़े नमूने सिखंदा हुया जीअं क़ुरान करीम जी आयतुनि जी तालीम हासिल कंदा हुया। इमरान बिन हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे साथियुनि सां गॾु वेठा आहिनि त उते हिकिड़ो माण्हू हुजे थो ऐं चवे थो त ही हदीसूं तव्हां छा था बयानु कयो, असांखे क़ुरान बयानु कयो। त इमरान बिन हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु उन ते नाराज़ थियनि था ऐं पहिरियां उनखे चवनि था मुंहिंजे क़रीब अचो। जॾहिं क़रीब अचे थो त उनखां पुछनि था त तव्हां ॿुधायो त ज़ुहर जूं 4 रकातूं क़ुरान में किथे आहिनि, असर जूं 4 रकातूं क़ुरान में किथे आहिनि, मग़रिब जूं 3 रकातूं क़ुरान में किथे आहिनि। अहिड़े तरीक़े सां हज जे मुतालिक़ पुछे थो, उहो शख़्स ख़ामोश थी वञे थो, लाजवाब थी वञे थो। त इमरान बिन हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु हुनखे चवनि था त जहिड़े नमूने ही क़ुरान जूं आयतूं असां तव्हां ते पहुचायूं आहिनि ऐं पूरे एतमाद सां सकाह सां पहुचायूं आहिनि, अहिड़े तरीक़े सां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा फ़रमान बि असां ओड़े ई नमूने महफ़ूज़ कया आहिनि जीअं क़ुरान महफ़ूज़ कयो। त दोस्तो, क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद हिकु किताब आहे जंहिंमें उसूल ॿुधायल आहिनि, उन जी वज़ाहत, उन जो फ़हम उहो ई मोतबर आहे जेको रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां ताईं पहुचायो आहे। त असांखे खपे त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़रमान जो बि उहो ई इकराम कयूं, उहो ई एहतराम कयूं, हुन ते बि उहो ई अमल कयूं जीअं असां
क़ुरान मजीद ते कयूं था ऐं सलफ़ जा बेशुमार अक़वाल इन ॻाल्हि ते मौजूदु आहिनि त हुननि कंहिं बि क़िस्म जो को फ़र्क़ु कोन कयो आहे, बल्कि रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अहादीस जी रोशनी में हुननि क़ुरान करीम जो फ़हम हासिलु कयो आहे। असांजे लाइ बि इहा ई नजात आहे, फितननि खां बचण जो तरीक़ो आहे उहो इहो त असां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वज़ाहत खे सम्झूं ऐं क़ुरान करीम खे उएं ई जीअं अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वज़ाहत कई आहे। अल्लाह ताला असां सभिनी खे सम्झ ऐं अमल जी तौफ़ीक़ ॾे। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।